सब अमल बर्बाद। अल्लामा हाफिज इब्न अब्दुल बर वडो शेखुल हदीस थी गुजरियो है, जैं तमहीद किताब लिखियो आ 22 जिल्दन में हदीस जो। यो हाफिज इब्न अब्दुल बर तो फरमाए किताबुल इल्म जे अंदर त शैतान जॾहिं को समझ वारो दीन जी समझ वारो मरंदो आ त खुशी कंदो आ, ऐं बेसमझ केॾी भी इबादत करण वारो हूंदो आ उहो मरंदो आ त का जूं ही न रींगंदी अथसि, शैतान जे मथां कोई मसलो ही न हूंदो आ। पोइ हिकिड़नि नंढड़नि शैताननि उन वॾे शैतान खां पुछो त इल्म ऐं सम्झ वारे ते तव्हां रोईंदा आहियो, परेशान थी वेंदा आहियो ऐं वॾी ख़ुशी मल्हाइण जा जश्न मल्हाइण जा प्रोग्राम ठाहींदा आहियो, इन में छा फ़ाइदो आहे? त वॾे शैतान चयो तव्हांखे मां सम्झाईंदुसि, थोड़ो तरसो। 2-3 ॾींहंनि खां पोइ नंढड़नि शैताननि खे वठी हलियो। 40 साल जंहिंजा तहजुद कज़ा न थिया हा, वॾो आबिद माण्हू हो, पर हुयो ॼट, दीन सम्झल एतिरो न हुयो। ॾिसो था न, दीन जी अक़ीदनि जी सही मालूमात आलमनि खे बि गॾिजी वई आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग दुआ में पियो चवे अलाह अब तो आजा, माना अॻे कोन्हे हाणे अचे। यो अक़ीदे जी एॾी ख़राबी आहे जो इन ते फतवा उन बुज़ुर्ग जे लाइ कुफर जी लिखी छॾी अथनि। इहो जुमिलो एॾो ख़राबु आहे त माना ही अलाह खे उन जे इल्म खे मौजूदु नथो सम्झे, चए थो अॻे न हुए हाणे त अच। थोड़े लफ़्ज़नि सां इंसान जा आमाल सब बर्बाद, कुफर लाज़िम। त 40 साल इबादत करे पियो पर दीन जी समझ नास। नंढड़ा शैतान वठी वॾो शैतान उन जी ख़िदमत में आयो। उन खे चई सरकार झिरकीअ जो अंडो ॾेखारे। अब उन निमाज़ीअ खे छा ॾेखारे? ॻाल्हायो यार थोड़ो त वॾो थींदो आहे, मां सम्झां थो 2-3 किला हूंदो आहे, नंढड़ो अंडो थींदो आहे। वॾे में वॾो अंडो दुनिया में उठ पखीअ जो आहे। उठ पखीअ खां वधीक अंडो कोन्हे, वॾो अंडो थींदो आहे हुनजो। नंढड़े में नंढो झिरकीअ जो अंडड़ो हुनखे खणी उन शैतान इंसानी शक्ल में अची ॾेखारियो त अल्लाह वारा तूं तहजुद पढ़ियो आहे, ॿुधा त अल्लाह साईं हिन नंढड़े अंडे में ज़मीन आसमान सिज चंड मापाईंदो। चे चंड्रा हेतिरे अंडे में काॾों मापाईंदो? जाहिल माण्हू हुयो। त शैतान पंहिंजे नंढड़नि छोरनि खे चयो उथो उथो, बसि हिन जा 40 सालनि जी इबादत हिकिड़े जुमिले में पूरी थी वई। हिन चयो त अल्लाह साईं खे कुदरत कोन्हे। अब जेको चवे अल्लाह कादिर नाहे त इहो काफ़िर आहे। काफ़िर जी नमाज क़बूल पवंदी छा? न नमाज, न रोज़ो, न हज, न ज़कात। जे उथो, हिकिड़े मौली साहब ॾे विया, उते महिमाननि सां उहो मानी या कुझु ताम पियो खाए, उनखे बि साॻियो ई अंडो ॾेखारियईं। चई मौलाना इन्हनि अंडे में अल्लाह साईं सिज चंड सितारा ज़मीन आसमान मापाए सघे थो? त उन बुज़ुर्ग चयो हा। चई दलील? चे दलील 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकिड़ो अकली, ॿियो नकली। नकली माना क़ुरान और हदीस ए नकल थींदा अचनि था। अल्लाह साईं खां जिबरील खां नबी साईं, नबी साईं खां उम्मत हे नकल कंदी अचे थी। हिन खे नकली दलील चइबो आहे, हदीस और क़ुरान।
अकली दलील माना दिमाग जो दलील, मथे जो दलील। चए त ॿ दलील नकली दलील त कुरान शरीफ में सूरत तबार जे मुंड में लिखियो पियो आहे, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। लिखियल आहे न बाबा, व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। वो हर शय जे मथा कादिर आहे। जॾहिं खुद रब तो फरमाए त मां हर शय ते कादिर आहियां। बाहि पानी तव्हां सां गॾाए न सघूं, पर रब बाहि ऐं पाणीअ खे गॾाइण ते बि क़ुरान में ॾेखारियो त हिकिड़ी जाइ, हुवल्लज़ी युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़न व तमआ व युनशिउस सहाब सिकाल। फरमाऊं उहो रब आहे जेको बादल बरसंदा आहिनि, झुड़ वसंदो आहे तो उनमें खिवण ऐं बाहि जूं झलकूं भी पयूं हलंदियूं, पानी छम छम करे भी पियो वसंदो। रब तो फरमाए मां एडो कुदरत वारो आहियां जो बाहि ऐं पाणीअ खे गॾाए सघां। हर शइ ते कुदरत मां रब जी ग़ालिब आहे। ए नकली दलील थियो। अकली दलील तो जी अख जी चए इहो कारो जेको टिको आहे इहो इन अंडे का वडो आ नंढड़ो आ। इन अख सां तू हे दिसंदो आ जमीन आसमान सिज चंद्र, वरी हे अख बूटे करे चवे त मां सिज दिसां थो। इन नंढड़ी टिकीअ सां हेडो वडो सिज सितारा सामान आसमान जमीन इन टिकीअ में अंदर अची थो वने। अजु हुजे हा त असां चऊं सा भेणा हिन जी सिम में लखे किताब था अची वञनि, हिन में जेका मेमोरी कार्ड पवे थो न त माना दीन जी समझ। शैतान चो उथो 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 उथो, हे जन जटन मसलो समझो न। इन्हनि माण्हुनि खे मां वरी इन मसले में भुलाए हुन जट पंहिंजो ईमान विञायो ऐं हिन आलिम सगोरे पाण भी बचायो त कचहरीअ में वेठलनि खे भी त थोड़ी समझ इंसान खे बचाईंदी आहे। आलमन जी संगत रखो, सालिहन सां वेहो। ड्रखण सां वेंदव ड्रखाण की ईंदी, लोहर सां वेंदव लोहार की ईंदी, कुरान वारनि सां वेंदव त कुरान जी समझ ईंदी। सोबत संगत सां ईंदी। अहिड़ियूं कचहरियूं कोन मिलंदियूं, न वेंदो न ईंदो, सभई पिया आहिनि पंहिंजे घरनि में, त पोइ काॾो हिनखे समझ मिलंदी। पोइ नालो रखंदो कौड़ो सूमरो। अबा अॻे ई वॾड़नि खे वीचारनि खे समझ एतिरी ही। असांजे पासे ॾे हिकिड़ी माई पई चवे ॿी माईअ खे, अम्मा पुट न बचदा थी न कौड़ो नालो रखेसि, बची वेंदुई। पोइ असली मां ते वेझो ई न ईंदुसि मलकल मौत। मां चयो छो? हा साईं, हा तव्हां वटि त कोन्हे नालो त उहो आहे न, माण्हुनि खे सम्झायूं त सही न पा सम्झेसि। पोइ हाणे त कोन्हे जहिड़ो कौड़ो माकोड़ो। असां वटि नाला सिंधियुनि वटि अहिड़ा अहिड़ा नाला आहिनि जो नाला असां ॿुधंदा आहियूं हैरान थी वेंदा। हिकिड़े पासे ॾे मां वियुसि, मां जॾहिं ॻोठ पलाल खान, पलाल खान, पलाल त चइबो आहे भेणा उहो हुनखे सारनि जो गांव जेको थींदो आहे उहो पलाल थींदो आहे न, हुते पलाल खान। मां चयो पलाल वरी खान थी वियो, उहो त गांव आहे। न साईं बरो थियो। इहो आलमन सां न वेहण जे करे नतीजो। ॻाल्हि सम्झो थोरी। ओ उलमा जी संगत सोबत वॾी शइ आहे। थोरी ॻाल्हि भी वॾो फ़ाइदो ॾींदी आहे। उन्हीं साॻे अब्दुल बर पंहिंजे किताब जे अंदर किताबुल इल्म में इहो भी लिखियो आहे त हिकिड़ो ॼट वेंदो हो मौलवीअ सां, हुयो मोहाणो। छा हुयो? हुयो पर मौलवियुनि सां वेंदो अची कचहरी कंदो।
हिकड़े दी हिकड़ी सोनारी मच्छी पकड़ी दरिया मां बादशाह दे खणी वियो जैसे सोन जी सोनारी मच्छिया जीअरी खणी आयो पानी में विझी तवा पांजे घर जे तालाब में छडियो ता जे लाए सिंगार अब वडन मानन वट ये धारेल हुंदियो तो उन बादशाह जी रानी वेठी चे इन मुहाणे के चो जो यो नर पकड़े आयो त मादी खणी आ जो मादी पकड़े आयो त नर खणी आ दरिया जो न खणी दे टिन ॾींहनि जे अंदर त सिर लाहींदासीं तुझे बादशाह जा आर्डर भी दुखिया विचारो हथ बदी बीठो चे सही अर्जा चे केड़ो चे सही यो खुनसा मुश्किल है न नर्रा न मादी चो भेणा न जट के खुनसा मुश्किल जी केड़ी खबर पो खबर पई त हिन जी बादशाह त जान छडी इन हिकड़ो लफ्ज मौलविन का यो बुधो त खुनसा मुश्किल उन के चेबो आ जेको न नर हुजे ए यो हालांकि यो को वडो इल्म न हुयो खदड़े जी मालूमात यो को इल्म था पर इन इल्म जे जरिए भी हमरा बची पयो न त मोचड़ा खाया गाल समझो था न त चंगन मानन सा सोबत में चंगी गालियों समझ बियो आलमन सा वेंदो त नाला सुठा रखंदो न त पो नालन दी भी खबर न हुंदी बुधो तो वे ना वो कच्चे जे हमरा के पुट जायो भजंदो आ मौली साहब कारी ईसा होयो न कारी ईसा साहब ता जे वेझो उबावड़े जे पासे जो भुटो होयो ॾाढो गारेल मौलवी ये बाकायदे रिंद वांगुर निकरी वेंदो हो उखड़ी कुहाड़ी समझो था गन में जो जल्दी निकरी वने जंखे लगे समझे उखड़ी कुहाड़ी सिंधी में चोंदा त माना हे गन को निकरी वियो त पो खैर ना तो जंखे लगे वने पो न का अची पूछे मौली साहब पुट जाए वास ता के खुदा आंदो आ कच्चे वारे हमरा चुस नालो छा रखास चे अबा अगन छोरन जा नाला छा रखया थी चे हिकड़े जो बेलो बे जो जंगल चे हिन जो नालो रख सूअर चे खुदा के मन मौलवी सूअर भी हाने नालो आने गंदे जानवर जो नालो वठे थो चे अबा भाइरन सा रहणो आ न नए छोरे के जंगल ए बेले में यह बला रहंदी या मानू रहंदा तेजे करे अबा नाला भी सिखो हाँ यो भी इल्म नालन जो भी इल्म हुजूर जन जी हिकड़ी घरवारी उन जो नालो हो बरीरा 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 जी माना है नेकोकार हुजूर जन फरमाओ बरीरा मा तो जो नालो यो बदलाए करे ज़ैनब रखंदुस जे सही छो मुंजो नालो त आहे नेकोकार त भलो नालो आ जो फरमाओ हा भलो नालो आ पर बखरा भी थस एक तो कुरान फरमा फला तुज़क्कू अनफुसकुम कोई भी पान के पढ़ाइण वारो नालो न रखे पान के न पढ़ायो पान के पाक न समझो अलाह जंहिंखे पाक करे वो पाक थींदो बाकी असां सब गुनाहगार हूं बे नंबर में बरीरा जी माना नेकी आहे नेकोकार आहे तू वने हली पेकन दे को मानू तो जो माइट पुछण अचे त बरीरा आहे माना नेकी आहे तवां जे घर में त मां छा चंदुस त नेकी कोने माना घर में नेकी कोने नबी जे घर में नेकी कोने तो काथे मिलंदी अब एड़ा नाला भी न रखो नालन जो भी एकड़ो इल्म आहे यो भी सोबत संगत सा मिलंदो तो सुठा नाला न त सा क्रिकेटरन जा चुंडे चुंडे लोफरन जा पो छोरो जाईंदे चंदो माके बेट पट्टी दियो हाजे बस पे यो हाथ में थस कुरान शरीफ जी तख्ती न हुंदस या बदसोबतिया पो यो छोकरो वडो थिंदो न जो नालो ही एड़ो गलत रखियो से शुरुआती एड़ी गलत कई से बिस्मिल्लाह ही गलत थी भाई त अगते यो केड़े परवान चढ़ंदो त दोस्तों उलमा जी संगत सोबत
कुनू मा सादिकीन। कुरान शरीफ में फरमाई त सच्चन सां गड रहण जी कोशिश कयो, सच्चन सां गड हलो। सोबत खारींदी आ, सोबत तारींदी आ। बेटाईअ जे लाइ चवंदा आहिनि, पर इहो असल मसनवी जो आहे। त हिकिड़ो बेड़ो अचे पियो, बेड़ो बेड़ो सम्झो था, काठीअ जो ठहियल बेड़ो, उन ते ॼञ पई अचे। हिते जट चवंदा आहिनि पीरान पीर जे बुॾल ॼञ वारी बेड़ो तारण वारो उहो पीरान पीरो, उहो बि महीने जो ॿुॾी वियो हो, पोइ अची पीरान पीर कढियो। वरी सोन जो बेड़ो, वरी चांदीअ जो बेड़ो, चए न इहो न आहे। पोड़ी चयो मुंहिंजो बेड़ो ॿियो आहे, ॼञ सूधे आहे। हाणे महीने ते पाणी में कोई बची सघंदो? अहिड़ो कूड़ जंहिंखे न अॻु न पोइ। जो सोचींदव त तव्हांखे अकुल सां ॻाल्हि ठाकंदी ई कोन। बसि चए ठाके न ठाके असांजो मसइलो आहे, मौलवी असां न मञींदासीं। बेड़ो काठीअ जो ठहियलो तरंदो पियो अचे, ॼञ बि वेठी, बादशाह बि वेठो। हेॾो वरी बुंड काठीअ जो उहो ॿुॾे पियो, कॾहिं तरे पियो, कॾहिं ॿुॾे पियो। पोइ अल्लाह वारा ज़बान हाल सम्झंदा आहिनि, हाल ज़बान काल। हिकु हूंदी आहे ज़बान हाल, हालत अहिड़ी आहे जो ॻाल्हाए थो। असांजो हिकिड़ो दोस्त असांजे इलाइक़े जो चङो मुड़सो, उते सऊदी अरब में टोपी हीअं ऊंधी कयूं, अॻूं कयूं, वेठो हुजे। मेरा कपिड़ा लटा, मां चयो शायदि पैसा निकिरी विया अथसि, कंहिं दोस्त खां वठी ॾियांसि। मां चयो साईं तव्हां त छा हे छो हाल अहिड़ो आहे? चए न साईं कोई हाल कोन्हे, ठीकु आहे। मां थोरी देरि खां पोइ ॾिठुमि त हुन में माण्हू रियाल रियाल हुन जी टोपी ऊंधीअ में विझनि पिया। मां चयो ॾे पिने थो। चए न ख़ुदा जो कसम मौली साहब ॾिठो ई मां कंहिंखां घुरियो, घुरे वाकई कपिड़ा पुराणा, लटा फाटल, ऐं साईं टोपी ऊंधी रखियूं वेठो आहे। इहा हालत चवे पई त मूंखे कुझु इहा ॻाल्हाइण आहे, पर इहो ज़बान हाल सां, ज़बान काल सां न आहे। मां ॻाल्हायां थो ज़बान काल सां, उहो ज़बान हाल सां ॻाल्हाए पियो। त भिटाई ॾिठो भेण, बेड़ो तरे थो, उहो बि काठ जो, ऐं बुंड कॾहिं ॿुॾे थो, कॾहिं तरे थो, उहो बि काठ जो। त उन बुंड खे चयईं बेड़े, चए पाण में ॻाल्हायो बुंड ऐं बेड़े। भिटाई चए थो बुंड ऐं बेड़े पाण में ॻाल्हायो। त मां बि काठी आहियां, तूं बि काठी आहीं, छा फ़र्क़ु आहे? तूं पाण बि तरे थो त सवें ॿिया बि तारींदो थो वञे। अदा बेड़ो पाण बि तरंदो आहे त सवें ॿिया बि तारींदो खयूं वेंदो। हेॾी ॼञ बि पियो तारे, बादशाह बि खयूं पियो वञे। उन बुंड चयो मां बि त काठी आहियां, मां न पाण खे थो बचाए सघां, कॾहिं अंदरि थो हलियो वञा, कॾहिं वरी ॿाहिरि निकिरी थो अचां। यारे मां बि काठी, तूं बि काठी, ॻाल्हि छा, फ़र्क़ु छा आहे? त उन बेड़े चई ॻाल्हायो ज़बान हाल सां। उन बुंड खे चई तूं अणघड़ियल काठ आहीं, ड्रखण जी सोबत में न आहे वेठो, वाहोला न खाधा थी, मां करट ऐं वाहोला खाई सिधो थी वियो आहियां, पाण बि तरां पियो त ॿियनि खे बि तारियां। तूं अणघड़ियल काठां, पोइ पाण बि ॿुॾंदे त ॿियो को चिंबड़ंदो, उनखे बि ठोकींदे कुन में। अब आहे या न? पोइ तव्हां अणघड़ियल काठ थींदव या क़ुरान सम्झंदव? क़ुरान सम्झो त पाण बि तरंदव, घर वारनि खे बि तारींदव, न त पोइ ओतारनि ते वेठा हूंदव। सूटड़ो हणूं वांदा त उहे ई आहियूं, अॼु तस्बियूं 5 ठाहे आहियूं, पैसा हेतिरा थी विया। अब कम ही करणो आहे, क़ुरान सम्झो। वांदा थियो त क़ुरान सां लॻो। हिकिड़ो अॼु वाइदो कयो त क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो ॾिसंदासीं। अब जेके सिंधी पढ़ियल आहियो, वो क़ुरान शरीफ़ जो, औरतूं मर्द औरतूं भी क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो ॾिसनि।
माने एकड़ी जाय ते तकरीर के उते काफी औरतूं उन्हनि जो सही को मां 2 सिपारा तर्जमे जा ॾिसी वई का 4 सिपारा माना औरतूं असां खां वधीक आहिनि पर उन्हनि खे लाइन मिले असां उन्हनि खे लगाए छॾियो आहे छड़ो मानीअ गाह कुतरा ऐं संगे तव्हां छेणा सोर वेठी बस पोइ वीचारीअ खे ख़बर बि कोन्हे त क़ुरान शरीफ़ सम्झायो त मां जे साम्हूं अॼु 2 आयतूं पढ़ियूं थोड़ो तवज्जो करे वियो हो ॿुधो हाणे तर्जुमो थोड़े तवज्जे सां मा इंदकुम यनफद व मा इंदल्लाहि बाक रब से तो फरमाए जो कुछ तव्हां वटि आहे सब खत्म थींदो अब जो कुछ असां वटि आहे जवानी आहे जिंदगी आहे पैसो आहे माल आहे गुरबत आहे बीमारी आहे मिस्कीनी आहे बादशाही आहे गाड़ी आहे पैसा आहिनि जमीन आहे रब से फरमा जो कुछ का भी शय जो कुछ खां ॿाहिरि कोन्हे मा इंदकुम जेड़ो भी हाल आहे ऐं जेड़ो भी माल आहे तहां वटि सब खत्म थींदो आवाज सब खत्म गरीब जी गुरबत खत्म थींदी अमीर जी अमीरी खत्म थींदी नवाब जी नवाबी खत्म थींदी मौलवी जो इल्म भी खत्म थींदो पैसा भी खत्म थींदा खादा पीता बंगला भी खत्म थींदा तो ही कुरान जो ऐलान आहे जो कुछ तहां वटि आहे सब खत्म थींदो किए खत्म थींदो या तव्हां हलिया तव्हां असां हलिया वेंदासे या उहा शय तव्हां खां असां जे मौलाना अब्दुल गफूर कासमी साहब वॾो आलिम हो रहमतुल्लाह अलैह उन खे थियो शुगर जो मर्ज शुगर थी पियस ये शुगर त कंहिंखे छॾे ई कोन थी अगे मानू चवंदा हा जंहिंखां पुछो छा हाल आहे चवंदा हा शुक्र आहे हाणे जंहिंखां पुछूं था चवनि था शुगर आहे मौलाना अब्दुल गफूर के भी थी पई शुगर पो डॉक्टर खां पुछे पियो साईं इहा बीमारी छॾींदी केड़ी दवा सां छॾींदी न छॾींदी त डॉक्टर चयो साईं शुगर छॾींदी कोन्हे इहो उम्र जो रोग आहे उम्र भर रोग इहो रहंदो त मौलाना चयो जो इहा न छॾींदी कमीनी त असां छॾे हलिया वेंदासीं छा कंदी अब ॻाल्हि त ईअं थींदी न या उहा छॾे वेंदी या असां छॾे वेंदासीं बेनज़ीर हली वई भुट्टो साहब हलियो वियो वॾा वॾा हलिया विया मुफ्ती साहब हलियो वियो इल्म वारनि जा इल्म हलिया विया मदरसनि वारनि जा मदरसा हलिया विया पैसनि वारनि जा पैसा हलिया विया ज़मीन वारनि जी ज़मीन हली वई क़ुरान सच थो चवे मा इंदकुम यनफदु जो कुछ तहां वटि आहे जवानी आहे त इहा बि हली वेंदी इन करे थोरो ख़्याल सां हलो जो कुछ अल्लाह वटि मोकिलियो था उहो बाक़ी अॻिते चई वमा इंदल्लाहि बाक़ जो कुछ अल्लाह वटि आहे उहो बाक़ी आहे जो कुछ तहां वटि आहे सब फानी जो कुछ अल्लाह वटि आहे हुजूर जे दौर में बीबी आयशा सिद्दीका के हुजूर जन फरमाया आयशा ए बकरी त खैरात कर बीबी साहबा के गोश्त ठाहे ॾिनो पाड़े वारनि खे ज़ैफ़न खे विरहाईंदी वई हिकिड़ी जंग कढी पंहिंजे लाइ रखे त शाम जो साईं जन खे बि पाण बि खाईंदासीं बकरी हुजूर जन देर सां आया पुछो आयशा काॾे वई बकरी हलाए छॾी आहे तव्हांजा आहे चई बकरी सब खत्म सारी विरहाए छॾी आहे हिकड़ी जंग बाकी आ हिकड़ी पंहिंजे लाइ रखी आहे हिकड़ी जंग बाकी सॼी खत्म करे छॾी आहे हुजूर जन फरमायो न हुमैरा सॼी बकरी बाकी आ जेका अल्लाह ॾे मोकिली आ जेका पंहिंजे घर लाइ रखी आ पाण खाईंदासीं इहा फानी आ असां वटि जो कुछ आहे इहो फानी आ जेको अल्लाह वटि आहे उहो बाक़ी
अब अल्लाह वट जो कुछ आए मोकलियूं था ना वो बाकी है, बाकी सब कुछ मा इंदकुम यनफद व मा इंदल्लाहि बाक। अगते फरमाई वल नजज़ियन्नल्लज़ीन सबरू, जरूर बदलो दींदा से उन्हनि माण्हुनि खे जन सब्र कयो। अब बदलो कंहिंखे मिलंदो? सब्र जी माना छा? टे ॻाल्हियूं सम्झो त पोइ सब्र जो मसइलो सम्झ में ईंदो, पोइ तवजे सां क़ुरान शरीफ़ सम्झ में ईंदो। अल्लाह से तो फरमा बदलो सब्र वारन के दींदासे। सब्र टे किस्म, सब्र अल ताअत, सब्र अनिल मासी, सब्र अलल मसाइब। पेरें जो मिसाल है इब्राहिम अलैहिस्सलाम। अब नेकीअ जे हुक्म ते ॼमी भी सब्र कर। सुबह जो उथण ॾुखियो आहे, रोज़ो रखण ॾुखियो आहे, नमाज पाबंदीअ सां पढ़ण। कॾहिं कॾहिं त शौक़ी आहे, हर छोरो पढ़ंदो आहे। हलूं मस्जिद में ॾिसी अचूं, ईंदसि ईंदसि कुझु कोन, असां ख़बरचार कोन्हे। असां वटि हाफ़िज़ अकबर हुयो शर, उन चयो मां से नमाज पढ़ा पियो, ॿ ॼट बीठा पर मां भी ॼट हुयुसि। हाफ़िज़ भी कल जाहिल आहे। नमाज पढ़ायमि त हिकिड़े जो वज़ू भॼी पियो, उन चयो वरी ॿिए वरी ॻाल्हाए, उनखे चवे पियो अड़े चंद्रा नमाज में इहो हवा निकिरी वई न, नमाज में पियो ॻाल्हाए। टे चयो शुक्र थियो जो मां न ॻाल्हायो, त मां वरी चए फिरी बीठुमि त चंड्रो बाक़ी मां कंहिंजो पेश मामा। टई तव्हां त ॻाल्हाए वियो। हवा असांजूं नमाज़ूं त अहिड़ियूं ॼमियल न आहे। सब्र सां हुजे, सब्र जी माना ॼमी भी साबित अक़दाम ना, कदम असांजा साबित कदम हुजन दीन जे मथां। जंहिं कम ते बीहो नमाज पढ़णी आ, भली दुनिया छा भी चवे नमाज न छॾणी। केड़ा केड़ा पढ़ंदो पाबंदी सां। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम। ईद नमाज तो हर को पढ़ंदो आ बा। मां पढ़ा 5 वक्त नमाज ते सब्र करनो, माना अल्लाह जे हुक्मन ते सब्र कयो। जेडो भी दुखियो हुक्म हुजे, इब्राहिम अलैहिस्सलाम के रब दुखे में दुखियो हुक्म दिनो त पुत्र के ज़िबह कर। अब गाल समझो था, केडो वडो दुखियो हुक्म आहे, इन का मथे दुखियो हुक्म थींदो। इब्राहिम अलैहिस्सलाम पुत्र के चयो त माखे हेड़ो हुक्म थियो आ, छा ख्याल आ? तब बच्चो भी वडो नेकोकार हो, नंढड़ो भी वडो होशियार हो। चवन लगो या अबत फअल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। ऐ अब्बा मां ऊंधड़ो थी पवां थो, रब जो हुक्म हेठ मथे न थे। जेड़ो दुखियो हुक्म आहे मुझे कत्ल जो हुक्म आ, पर पो भी मां ऊंधो थी तो पवां। मता मुंह ॾिसी तोखे रहम अचे, न न रब जे हुक्म ते अहिड़ो मज़बूत थी तूं काती वहा। मां भी कंध झले थो पवां, जिए रब जो हुक्म थियो आहे इए पूरो करे ॾेखार। अल्लाह से फरमायो जेको पूरो करे सब्र कंदो मुझे हुक्म ते, दुखे हुक्म ते, मां वरी छॾे ॾींदो मांस छा। हिते खुद चई अल्लज़ीन सबरू अजरहुम बिआसन मा कानू यामलून। जेके दुखे हुक्म ते ॼमी बीहंदा, लुॾंदा न, अल्लाह आज़माईंदो। हे ॼमी बीठो तो रब से फरमायो इब्राहिम कद सदक तर रोया, तू पांजो ख्वाब पूरो कयो। उन जी जाय ते फदैना हु बिज़िबहिन अजीम,
असां ज़िबे अज़ीम जन्नत जो घटो भी मोकलियो से 7 ॿिया पुट भी इब्राहिम के लिखी दिना से इब्राहिम अलैहिस्सलाम के 8 पुट जाया फरमायो जेको मुझे हुक्मन ते सब्र करे बेंदो हाली थोड़ी तकलीफ महसूस थींदस पर जदे हलंदो त मां रास्ता खोले चलींदो वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना जेके असांजे रस्ते में मेहनत कंदा आहिनि असां भी उन्हनि जे लाइ राहूं खोलींदा आहियूं। हजरत जाफर तैयार हजरत अली साईं जो भाव थे हजरत जाफर तैयार एडो वडो झंडो दिन हुजूर जन एकड़ो हथ काफर कटे वस बे हथ में झले बे हथ के कटे वस हे जडन में अंदर विझी झंडो ही हेठ कुंडो थी वही रहो श्री लाहे वस इए किरी पियो पर झंडो बीठो हुजूर जन जने आया घुमंदा घुमंदा उन जी जाय ते दिठो त झंडो बीठो आ जाफर जो हुजूर जन त कोन आ पर हुजूर के बुधायो हुजूर फरमा मां जाफर तैयार के दिठो त अल्लाह जी उन जा बाजू कटिया विया हा उन के खंभ दिनई जी जहाज उड़रंदो आ जन्नत में इए वो जहाज वांगुर उड़रंदो जन्नत में घुमंदो फरमाओ जे के असा के दींदा है असा डबल मोटाए दींदा है घटाए अब जमीन ते मथो तवा बिज सटींदा आयो ता के मोट न मिलदी थोड़ी घणी जमीन घणी दई सके थी त अल्लाह थोड़ी दींदो ए त उन जी ठयला तरफ से फरमाओ मां सखन जो सखी आया जेको मुझे हुक्मन ते बिही रहंदो लनजजियन्नहुम अजरहुम बिआसन मा कानू यामलून हो अमल थोरो कई मां घणो दई छडींदो सुभान अल्लाह अब हे अल्लाह जो वायदो सच्चो है एकड़ो सब्र है उन जी हुक्मन ते जमी पिया बियो सब्र है गुनाहन का सब्र करण जे यूसुफ अलैहिस्सलाम के बुराई सदे थी एड़ा यूसुफ अलैहिस्सलाम थियो त एड़ा असा जी उम्मत में भी थिया वो खणी नबी हो नबी न थींदो कोई असा जे साईं का पोइ नबूवत जो दर बंद बाकी आमाल असांजी उम्मत जा भी अल्हम्दुलिल्लाह तमाम एड़ा हैं जो नबी जी बरकत जे करे तमाम आली मकामन ते भी असांजा बुजुर्ग पहुंचा एकड़ो नौजवान हो हसीन तरीन उन जो नालो पो बुजुर्ग मुश्की थियो मुश्की मुश्क चवंदा आहिनि एड़ी खुशबू के जो अज उन जो तोलो जेको आहे न 80,000 में मिलंदो असली मुश्क जो तोलो एडो महंगो आ नाफे हरण जी नाफे का निकरंदो आ हाने त नकली भी विझी अचन था नाफे में पर असली मुश्क एडो आ मुश्क आंबाशद के वो चंदा हन पारसी में मुश्क वो आ जेको खुद बबूयत न कि अतार बबूयत मुश्क पयो हुंदो दबली में न पान तो के परे का खुशबू बुधाइंदो त मां मुश्क आया बाकी अतार चवे त मुश्क चाहे वो तो पान से पान हणदो समझे से चे अतार जे चवण ते न वठ जे उन जी परे का बू सिंगजे त मां पे अर्ज रखियो मुश्की उन के चंदा वजह छा हो वो चे पे त मुझे अब्बे जो दुकान हो मुखे अब्बे विहारियो पर हे नौजवान तमाम आला दर्जे जो साले हो यूसुफ अलैहिस्सलाम ऐ हुजूर जन फरमायो जेके नौजवान छोकरा 7 शख्स हैं जेके अल्लाह जे अर्श जे हेठा विहारिंदो रब उनन के कुर्सी रखी उन में एकड़ो वो आहे शाबुन नशफी इबादतिल्लाह एकड़ो शख्स वो आहे जेको जवानी में अल्लाह जी इबादत में लगी वियो इन के अल्लाह कदर करे अर्श जी छाव में विहारिंदो बियो वो आहे जो दातो हो इमरातन उनके सद करे थी एकड़ी औरत हे नौजवान भी चे पियो त मुखे जवानी हुजे रंग जो मां गाढ़ो लाल हुजा हुस्न जमाल हुजे एकड़ी औरत आई कपड़े जो दुकान हो अबे जो मुखे चई त हे पांजे छोकरे सा गद मुखे कपड़ा दे
मां घर ॾे ॾेखारे ईंदसि वठी वई घर ॾे उन मूंखे बुराईअ जी दावत ॾिनी माई ऐं इहो वॾो मक़ाम हूंदो आहे जो मर्द खे औरत बुराईअ जी दावत ॾे त मर्द रुकजी तमामु ॾुखियो आहे वॾो इम्तिहान वॾे में वॾो इम्तिहान आहे इहो यूसुफ नबीअ जो कमाल हुया अहिड़ा माण्हू हुजनि जेके सब्र कनि बुराईअ खां हिन छोकिरे चयो मूंखे पेशाब आयो आहे पेशाब करे अचां जहा वाली पेशाब करे ॾेखारियसि लेट्रिन हिते पेशाब करे उन माई ए पेशाब जे लाइ वियो तो ते जेको पाखानो पियो अॻे पाखाना त ॿाहिरि पिया हूंदा ये अहिड़ियूं लेट्रिनूं न हूंदियूं फ्लैश सिस्टम अजे वो पाखानो पियो पाखानो खणी हिन सॼे जिस्म खे छोड़े आहिनि माई चयो भेणा उफ उखरुजू कढो हिनखे हे त भेणा को मजनून हाज़ा हे चरियो आयो हे निकिरी आयो चए मां ॿाहिरि निकिरी आयुसि अची घर में तड़बड़ करे वरी साफ़ कपिड़ा पाए वरी दुकान ते वेठुसि सभु अबे खे चऊं पंहिंजा कपिड़ा पाण ओॾो मोटरा वो कपिड़ा खणी आया रात थी हुजूर जी ज़ियारत थी नबी साईं या फरिश्ता हा फरमाऊं उन्हनि मूंखे हुजूर सां कुझु माण्हू साणा हा उन्हनि मूंखे मुश्क हथ में खणी जन्नत जी मुश्क अहिड़ी हणी विया जो मर्दो मरी वियो उन नौजवान जे जिस्म मां मैलन ताईं खुशबू मुश्क जी ईंदी असां त पाण ॻोल्हींदा वतासीं काथे जुआ हले थी तो उन होटल ते हलूं हासे पर ही अल्लाह वारा ॾिसो सब्र कयो इन्हनि शयुनि में लज़त आहे नेट में उघाड़ा फिल्म लज़तूं आहिनि मज़ो ईंदो आहे पर अल्लाह से तो फरमाया सां बदलो उन्हनि माण्हुनि खे ॾींदासीं अल्लज़ीन सबरू जेके बुराईअ खां पाण खे रोकनि था पिया अल्लज़ीन सबरू जन सब्र कयो इन्हनि खे लनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून बेहतरीन बदलो मिलंदो गाल समझो टियों सब्र आहे मुसीबत ते तकलीफ इंदी आ मानू हाय अबोड़े ओ हुसैन या हुसैन घोड़ाड़े असांजे सिंधियुनि जा लफ़्ज़ अजे या हुसैन त हेॾऊं अब्बासिन जी गवर्नमेंट ही कल्होड़ा ऐं अब्बासी ये शिया हा खैरपुर में मीर टालपुर भी शिया हा इन्हनि जी गवर्नमेंट ही सिंध में इन जे करे इहो लफ़्ज़ सुन्नी शिये जे घर में आ थोड़ी तकलीफ़ जो या हुसैन इहो इस्लाम जो हक़ ना है सब्र सिखारियो इन्ना लिल्लाहि इहो लफ़्ज़ चओ तव्हां ताके सवाब मिलंदो अजर मिलंदो या हुसैन में जा बियो लफ्ज़ है असां वटि जेको हिते सिंधीअ में इस्तेमाल ना घोड़ाड़े घोड़ा ये काबुल दा नंढन घोड़न ते इंदा सिंधी कौम विढ़ाकी ना है ए पीरन फकीरन वारी कौम मोहब्बत वारी कौम प्यार वारी कौम अल्लाह वारन जी कौम इन जे करे हे विड़दा ना हा पो हिनन के पोंदी हेडो धाड़े लींदा हा पठों पठाण मथों घोड़न तो लही पो हिते मानू चौंदा अड़े घोड़ाड़े घोड़ा घोड़ाड़े घोड़ा माना घोड़ा अची विया हन टपड़ खणी भजो भणा न त खसे वेंदो यो जुमलो ओडो पइजी वियो अबा ये सिंधिन वट गलत लफ्ज़ आयल त माना सब्र कयो मुसीबत अचे त परेशान न थी जो घणी तकलीफ पोती आ त वज़ू करे बरकाता नफिल पढ़ वस्तईनु बिसब्र वस्सलाह बीमारी आई या तभी सब्र कर बर्दाश्त कर हत्ता शौकत युशाकु फी रिजलिहा हुजूर जन फरमायो मोमिन के कंडो भी लगे थो त उन जो बदलो वठी दींदासे वो छाजे ला परेशान थे जदी बदलो मिलंदो कंडे जो भी बुखार अची वियो त साल जा गुनाह माफ आज हिकड़ी रात जो बुखार साल जा गुनाह माफ पो छाजे ला मानू परेशान थे छाजा छाजिया तरफ से फरमाओ अल्लज़ीन सबरू में सारो दीन अची वियो
नेकीअ जे कमनि ते सब्र करे ॼमी बीहो बुराईअ खां पाण खे रोके सब्र करे बीहो मुसीबत ऐं तकलीफ़ ते सब्र कयो त रब साईं जो वाइदो सचो आहे त इन्हनि माण्हुनि जे लाइ अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। हिकिड़ी आयत पूरी अॻिते उमूमी मज़मून आम मज़मून हे त ख़ासि मज़मून हो अॻिते आम मज़मून रब से फरमाओ मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा फरमाओ वहुव मुमिनुन फलनुहियन्नहु हयातन तय्यबा। मन माना केर भी हुजे सूमरो आहे ए गोठ सूमरन जो आन कौड़े सूमरे जो गोठ सूमरो हुजे चना हुजन शेख मोची हुजे पठान बलोच हुजे मशहूरी खान हुजन रब से तो फरमाए केर भी आहे सिंधी आहे बिरोही आहे केड़ी भी ज़बान सा ताल्लुक आहे मन आम मन माना केर भी आहे पर अगते वरी अल्लाह खुद तशरीह करे उनके तकसीम करे तो मिन ज़करिन औ उनसा उलमा लिखियो ये छो जदी मन में ज़कर ऐं उनसा बई पहला हाथ जुदा छो थो बयान करे चे तो इन करे जो ही तखसीस औरतन जे ते थी आ औरतन जे मामले में औरतन चयो त असा जो जिक्र भला छो ना है जुदारो उन्हन के भी शौक हो त कुरान में असा जो जिक्र भी अचे औरतों भी उन जमाने जो साले औरतों हूं जी असा वारियों अजकल औरतों चंदे न त रेडे ते मां जो जिक्र भी अचे हाँ सही असा त इहा थी गंदगी हु चवन पे त कुरान में असा जो जिक्र अचे अल्लाह जी किताब में असा जो जिक्र छो न थो अचे तो उन्हन के समझायो त मर्द में औरत पयल आ आदम में हवा पयल हुई ना त मर्द जो जिक्र आयो तो औरत भी खुद समझे गाल सागी आ अकीमुस सलात नमाज कायम कयो मर्दन के चयो वयो त औरतन के माफा छा उनके भी नमाज पढ़नी है त माना मर्द जे हुक्म में औरत पयल आ त मन जे अंदर जे तोने के औरत ऐं मर्द पयल हा पर पो भी रब से जुदा करे ताकि तो फरमाए मन अमिल सालिहन जे भी अमल भला कया अब बुधो भला अमल खबर तवे जुआ खेडण तमाम भलो अमल आ ओ तारे ते वेही थोड़ो सूटो हणन तमाम सुठो कम आ आज गोए ते भजंदो वते उगाड़ा फिल्म दिसन ये भला अमल है ना बा ये बुराइयों हैं बाबा ये गंदा अमल है अल्लाह से तो फरमाए भला अमल कयो मिन ज़करिन औ उनसा केर भी हुजे मर्द हुजे तोनी औरत हुजे जेको भी अमल कंदो अमल में मर्द औरत बई बराबर हैं बाकी हुए बराबर मर्द मथिया औरत ये कुरान में चे अर्रिजालु कव्वामून अलन निसा मर्द कव्वामा हैं छो त हिकड़ो वडो न कबो बई हिक जेड़ा हुंदा त विड़दा हिकड़े के घर में पो वडो कहीं के कयूं माई के ए चे पे बई बराबर हैं अंग्रेज समन था मर्द औरत बई बराबर हैं त असा जे हिकड़े मौलवी साहब उन अंग्रेज के चयो कलम खणन में त बई बराबर थी सके कलम माई भी खणी सके थी हथ में मर्द भी पर बूणी खणन में बराबर करे दिखार गाल न समझो हाँ जाए हो समय कौन हो तमाम मानी जी भूख लगी वही थे देगा तो पचन न अग में खाईंदव छा वो अञा तैयार कोन थियूं वियो खामोशी से कुरान समझो गाल बुधो मर्द औरत एक जड़ा अल्लाह से न ठाया असे गडा गाडो हलाईंदी माई वठी आ सही के चवा फलाने तो जे सही के एमपी जी जाल दिसो खणे गडा गाडे ते गुणी जो 2.5 मण मर्द खणदा अब आई केर खणदा
मर्द खणंदा न बराबर कीअं न आहिनि बरा कलम मड़े हलाए वेंदी या दुकान ते वेही शॉपिंग कंदी या शॉप कीपर थी वेंदी बाक़ी इहो कोन्हे जो हे भलायूं खणे हे बुंड खणे हे माल इन जी सॼी ॻाल्हि ई कोन्हे तंहिंजे करे इहा बराबर न आहे बाक़ी अमल में ॿई बराबर ॿुधो अल्लाह साईं ॿिनि मर्दनि जो ज़िक्र कयो आहे 4 औरतुनि जो ज़िक्र कयो तवजो आहे अलाए न ॿिनि छो त 2 मर्द डायरेक्ट उन्हनि जो ताल्लुक आहे हिकु पीउ ॿियो पुट बाक़ी ॿाहिरि उहे जुदा छो ॿाहिरि उन्हनि जो ज़िक्र आहे पर उहो वरी ॿिए नमूने पाण में विढ़ण जो ज़िक्र आहे रब साईं ॾेखारियो नूह अलैहिस्सलाम जो पुट अमल साले नथो करे इन्नहू अज़ई अमलुन गैरु सालिह कुरान शरीफ में आहे नूह अलैहिस्सलाम जे पुट जे लाइ इन्नहू अमलुन गैरु सालिह ऐ नूह इहो तो जे अहल में कटे छॾियो असां माहौल सुठो मिलियो छोरे खे पर छोरो सुठो हालांकि नबीअ जहिड़ो माहौल काथे मिलंदो नबीअ जे घर में रोज़ानो वहियूं पयूं अचनि हाणे अल्लाह जा किताब पिया पढ़जनि अल्लाह जा अहकामात बरकतनि जा मुशाहिदा रहमतूं पयूं वसनि ॾींहं राति उन्हनि ते माहौल सुठो पर छोरो सुठो वरी रब साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जो मिसाल ॾिनो त माहौल सॼो ख़राब अबो भी बिगड़ियल अम्मा भी बिगड़ियल निमरूद खान भी बिगड़ियल ॻोठ जा सभु माण्हू बिगड़ियल पर इब्राहिम हक़ जी वाट ते ॼमी जो बीठो त बीठो ई बीठो रहियो त माहौल न ॾिसो अमल साले खे वठो ईअं कोन थींदो साईं मुंहिंजो माहौल किनो अबो भी नमाज़ न पढ़ंदो पोइ मां काॾो पढ़ां अड़े अबो पढ़े न पढ़े तूं त नमाज़ पढ़ अजय पुट चई चंड्रो मिलियो साईं मूंखे परेशान कयईं पोइ तॾहिं मां हेॾे छॾी वियुसि अड़े न आहे पुट जे मथां तुंहिंजे मथां पंहिंजो जुदा तूं पंहिंजो अमल कर इहे 4 औरतूं बि आहिनि क़ुरान शरीफ़ में 28 सिपारे जी पिछाड़ीअ में आख़िरी आयतनि में 4 आयतनि जो ज़िक्र आहे इमरातु नूह व इमरातु लूत लूत जी घरवारी नूह अलैहिस्सलाम जी घरवारी कानता तहत अबदैन मिन इबादिना सालिहीन रब से फरमायो असां जे 2 सालिहन बानन जे हेठां हुयूं माना उन्हनि जो घरवारियूं हूं माहौल केॾो मिलियो नबीअ जो अबा लूत अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम छा हुया नबी हा माहौल माईअ जो तमाम भलो पर माई पान अमल साले न कयो त बर्बाद थी वही अल्लाह से फरमायो बई जहन्नम में ठोके हणे छड़ियो से असा के का परवाह कोने त नबी जी घरवारी आ मायूं ये न सोचन तमाम मौली साहब जी घरवारियां मां फिलाने जी हाजी साहब जी घरवारियां बस मां तो छुट्टी वेंदस कया न अल्लाह से तो फरमाए तोखे माहौल केड़ो भी मिले तोखे पान अमल करनो आ यो कोन बुधो वेंदो त मुंजो सही मुर्स नमाज न पढ़ंदो मुंजो अबो न पढ़ंदो मुंजा भाइर न पढ़ंदा पोसे मां काडो पढ़ंदस न तोखे पांजी जुदा अमल करनो माहौल के ना ॾिस अगते बियो मिसाल अल्लाह से ॾिनो त बिगड़ियल माहौल हो कंहिंजो फिरौन भी मुर्स भी चंद्रो मुर्स भी चंद्रे में चंद्रो पाक चंद्रो असां वटि चवंदा पाक अरे पाक वरी चंद्रो कीअं थियो चंद्रो असे पाक चंद्रो माना आखिरी हालत इहा है जो पाक थियल चंद्रो एड़ो चंद्रो समझे फिरौन सॼो माहौल बिगड़ियल पर बीबी आसिया एकड़ी थवे आइन सां आसिया उन जी माना है गुनाहगारन ए जेका हुई कमीनी हुजूर जे लाइ ए इन खबीस छदे वनी पहुंचाई ओदे या आइन सां चओ इन के आसिया या बेफरमान बियो आहे अलिफ सां आसिया अलिफ मद आ सिया उन जी माना है आसिया जी थंभो मजबूत थंभो जेड़ो नालो हुस नाले जो असर पवंदो आ
नाले जो भी कुछ न कुछ असर पवंदो आहे। जी मजबूत नालो हुस थंबो बणियल ही हिन फिरौन चैनी पासंदों किलियूं हणी लेटाए मथों पत्थर रखियंस पर हिन माईअ जे ज़बान खां निकतो रब इब्न ली इंदक बैतन फिल जन्ना। ऐ अल्लाह पाण वट उलमा लिखंदा आहिनि इहो वॾो कमाल जो जुमिलो आहे त रब पाण सां गॾु मूंखे जन्नत ॾे, अल्लाह सां गॾु जन्नत। चवंदा इहो कहिड़ो कमाल जो मामलो त रब तोखां सवा त जन्नत मूंखे वणंदी कोन। त रब साईं ॾेखारियो त माहौल इन माईअ जो किनो हो। मता का माई चवे दुनिया में त मांखे माहौल सुठो न हो, मुड़स चंद्रो हो, फिलाणो चंद्रो हो, फिलाणो चंद्रो, मां चंद्रन जे घर में कोई नमाज न पढ़ंदो, पोइ मां काॾो पढ़ंदसि। त अल्लाह से फरमायो न ॾेखारियां तोखे जंहिंजो सॼो माहौल ख़राब हो पोइ बि दीन ते अहिड़ी ॼमी बीठी जो टुकड़ा टुकड़ा थी वई पर दीन न छॾी। त इहे बहाना कोन हलंदा। ऐं चौथी औरत आहे बीबी मरियम जंहिंखे माहौल बि सुठो ऐं पाण बि सुठी थी त अल्लाह से तरक़ीअ में चाढ़ी छॾियो। हुज़ूर फरमाओ कई औरतूं घणो करे औरतूं नाक़िस थींदियूं आहिनि पर सभिनी में कमाल जी औरत बीबी मरियम एॾी कमाल जी औरत। त फरमा मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा, जंहिं अमल साले कयो मर्द हुजे तोणे औरत हुजे, वहुव मुमिनुन वो ईमान वारो हुजे। इते वरी मर्द के छड़ो जिक्र कयईं मन जे करे त उहो केर भी ईमान वारो हुजे, पोइ मर्द हुजे चाहे औरत हुजे उहो केर भी ईमान वारो हुजे। मर्द भी वो ईमान वारी, छो त बेईमान जो आवाज के ना अली अलाह में फर्क समझ में ही ना आयो आहे। हुजे तो अली अलाह अलाह अली आ गाल त सागी। इन चरे के इन जो कोई नमाज इन जो रोज़ो ये सब बर्बाद है, कुछ भी ना है। आज एक कलंदर जो कसम आहे, बिचाईअ जो कसम आहे, बास बास इंदो बीठो ये गलत बासों त गाल समझो। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिनुन, ईमान शर्त है। फलनुहियन्नहु हयातन तय्यबा, त जरूर असां बख्शींदासीं उनखे बेहतरीन जिंदगी। बेहतरीन जिंदगी जी माना इहा है त उहो काने हूंदो। काने माना उनखे तकलीफ़ भी मोमिन खे ईंदी त चवंदो मुंहिंजो अजूरो थो लिखजे। अबा हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो बीमार जे पुछण वेंदा कयो, बीमार जे पुछण तव्हांखे अजर मिलंदो त बीमार मट वरी अलाह हूंदो आहे। छो त हदीस में ईंदो आहे त अलाह साईं क़यामत ॾींहुं चवंदो, सही हदीस में बुखारी मुस्लिम, मां बीमार हुउसि तूं पुछण छो न आहे। वो चवंदो साईं अलाह तूं कीअं बीमार, तव्हां त बीमारीअ खां पाक आहियो। त रब साईं फरमाईंदो फिलाणो मुंहिंजो बानो बीमार हो तूं हुनखे पुछण वञे, हा त मूंखे उन वटि लहे। अब ॻाल्हि सम्झो थोरी त माना बीमारीअ सां अलाह मिलंदो आहे। आज शिफ़ा न मिली त अलाह मिली वियो, पोइ इनखे थोरी ॻाल्हि आज तंहिंजे करे परेशान मोमिन न थींदो आहे। त रब साईं फरमायो फलनुहियन्नहु हयातन तय्यबा, असां उनखे दुनिया में भी सुकून जी जिंदगी ॾींदासीं, सुहिणी जिंदगी ॾींदासीं। मोमिन जी जिंदगी सुहिणी आहे छो त लाइन ते वञे। उनजो मां मिसाल ॾींदो आहियां। असां रोड़ीअ में चढ़ी वेठासीं, वञूं पिया लाहौर, हिकिड़ो हमरा कराची वञणो हो, उहो असांजी गाॾीअ में वेठो। जॾहिं गाॾी हली पई त पुछे साईं गाॾी काॾे थी वञे मौलवी साहब, मां चयो त लाहौर था वञूं। चई अल्लाह मूंखे त कराची वञणो आहे मौलवी, मूंखे टिकट अड़े तो जी गाॾी पोइ ईंदी। चईं हाणे, मां चयो हाणे बि अॻिते हली कंहिं स्टेशन ते हा पने आकिल में लहजे, बाक़ी अॻे त गाॾी बीहंदी बि कोन हितो। चईं पोइ त वॼाए छॾी। मां चयो हाणे बसि वेही रहो चुप करे। अबा पर हुनखे वेहण न पियो अचे। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां, हुनखे वेहण कॾहिं उथे पियो कॾहिं वेहे पियो, कॾहिं साईं मां छा कयो, अड़ी यार मूंखे चरियाई थी वई, घड़ी घड़ी परेशान। मां ॾिठो असां मुतमइनूं, हे परेशान छो।
असां मुतमइन इन करे असे जो रस्ते सिधे ते वञूं पिया पोइ अॼु पहुचे सुभाणे गाॾी पहुचे मंज़िल सही ते वञूं पिया ऐं हो परेशान हो इन करे जो हुनखे रस्तो सही काफ़र परेशान आहे जो उनखे रस्तो इन करे उनजी ज़िंदगी परेशान आहे मोमिन जी ज़िंदगी सुकून सां हूंदी आहे त मां वञा थो पंहिंजे रब ॾे आस्ते आस्ते उॾनि ढिड़कंदो था हलां त पोइ हिनखे छाजी परेशानी त असां फरमाऊं फलनुहियन्नहु हयातन तय्यबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून रब से फरमाओ असां इन्हनि माण्हुनि खे जन वटि ईमान ऐं अमल साले हुयो अहिड़ो बदिलो ॾींदासीं जो हिन जी निमाज़ त कमज़ोर हुई पर बदिलो वॾो मिलंदुसि हिन जो रोज़ो त कमज़ोर हो पर बदिलो वॾो मिलंदुसि हिन बुराईअ खां थोड़ो थोड़ो बचंदो हो पर बदिलो वॾो ॾींदासीं हे थोड़ी परेशानीअ में इधर उधर कंदो हो पर पोइ बि सब्र जे करे बदिलो असां हिनखे वॾो ॾींदासीं वॾो बदिलो मिलंदो हाणे एतिरे ते त ॻाल्हि पूरी थी वई हाणे हे चवे थो शकील त अॼु सॼी राति ॿुधायो तकरीर वेंदव इहो ॾुखियो आहे मां न वेही सघंदुसि नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान हाणे मसलो आहे त ईमान छा आहे अमल साले छा आहे जंहिंजे लाइ अलाह साईं चए थो बदिलो ॾींदुसि इन्हनि खे जिन खे ईमान अमल साले हूंदा ईमान छा आहे ईमान जूं 7 लाइनूं आहिनि ऐं अमल जूं 3 लाइनूं ईमान जूं उहे मां बयान कयां त वाकई सारी राति पूरी पहिरीं लाइन आहे अलाह खे मञो त ही काइनात पंहिंजे लेखे न आहे इन जो हलाइण वारो आहे जंहिंजो नालो सुहिणो अल्लाह आहे ॻाल्हि सम्झो थोरी त अल्लाह खे मञणु ऐं उनखे अकेलो करे मञणु उन सां शरीक कंहिंखे न आहे सम्झणु ॿियो फ़रिश्तनि खे मञो तव्हां हिते क़ुर में वेठा आहियो न इन कचहरीअ में फ़रिश्ता आसमाननि ताईं भरिजी विया आहिनि पर ॾिसूं नथा असांखे रसूलुल्लाह ॿुधायो त फ़रिश्ता हिक ॿिए खे सॾे चवंदा आहिनि हलुमू लिहाजतिकुम अचो ही तव्हांजे मतिलब जी ॻाल्हि हिते थी हले हिन कचहरी फ़रिश्ता त फ़रिश्तनि खे मञणु त नूरानी हिकिड़ी मख़लूक आहे अलाह साईं जी जेका क़ुर शरीफ़ या ॿिया किताब नबियनि ते खणी ईंदी हुई उहे फ़रिश्ता आहिनि त फ़रिश्तनि जी मख़लूक खे मञणु 2 लाइनूं टियों रसूलनि खे मञणु चौथों किताबनि खे मञणु पंजों तकदीर जो कुछ लिखियो अथसि बाने जे लाइ सभु सही लिखियो अथसि सभु दुख लिखियो अथसि सुख लिखियो अथसि हिन में फ़ाइदो हूंदो के दुख में बाना रब जा बाना हूंदा आहिनि के सुख में वरी कन खे माल ॾींदो वेंदो त ख़ुशीअ में निमाज़ घणी पढ़ंदो असां के वरी अहिड़ा चंद्रा जो मोचड़ो लॻेसि त पोइ मस्जिद जो दर वठंदो पोइ जेको लिखो अथसि सभु कुझु सुञाणे लिखियो अथसि सभु सही लिखियो अथसि त दुख ते बि रब सां राज़ी आहियूं त इनखे तकदीर चइबो आहे इहो 5 6हों मसइलो आहे क़यामत जे ॾींहं ते ईमान छा ते हिकिड़ो ॾींहुं थींदो सिंगनि वारी बकरी जेकॾहिं ठोड़ी बकरीअ खे टकर हयो आहे त हुज़ूर जन फरमा ॿिन्ही खे अलाह सां मिटीअ मां जीरो करे सिंगनि वारीअ जा सिंग लाहे ठोड़ीअ ते रखी पोइ चवंदसि त तूं बि हिन खे टकर हणी छॾ पोइ उन्हनि खे चवंदो कूनू तुराबा वञी मिटी थी वञो वरी उहे बकरियूं मिटी थींदो इंसाफ़ अहिड़ो थींदो क़यामत जे ॾींहुं जो ज़रो बि कंहिंजो न छॾिबो जो जानवरनि ताईं बि हिसाब थींदो जानवरनि ताईं बि हिसाब थींदो इहो आहे क़यामत जो ॾींहुं इहो आहे 6हीं लाइन 7वीं लाइन आहे माद रिवर्स मोट असांजो हे जिस्म मिटीअ में ज़रा ज़रा थी गुम थी वेंदो पर अल्लाह जी नज़र में उहा ज़रो गुम ला याज़ुबु अन्हु मिस्काल ज़र्रा ॿी जाइ ते फरमा बला क़ादिरीन अला अनुसविय बनाना असां एडी कुदरत रखण वारा आहियूं जो तुझा ये सब जरा जरा मिट्टी मजा गडाए तुझे आंगरन जा निशान पोरन जा निशान भी सागा ठाहे
इन ते ईमान त वरी ॿीहर उथंदासीं मिटीअ मां ॿीहर उथंदासीं इहो 7 लाइनूं ईमान जूं हिकिड़ी लाइन जी बि न मञण जी ॻाल्हि आई त हमरा ईमान खां निकितो काफ़िर थी ये 7 ॻाल्हियूं औरतनि मर्दनि खे यादि करायो सिंधीअ में यादि करायो जेकॾहिं यादि न हूंदियूं त कीअं बचंदियूं 7 ॻाल्हियूं उन्हनि खां मां पोइ दफ़े पुछंदोमांव त घणियूं यादि करायूं उहे तव्हांखे बि यादि आहिनि ईमान जूं 7 ॻाल्हियूं कहिड़ियूं अलाह ते ईमान फरिश्तनि ते ईमान रसूलनि ते ईमान किताबनि ते ईमान तक़दीर ते ईमान ऐं 6हीं ॻाल्हि क़यामत जे ॾींहं ते ईमान 7हीं ॻाल्हि वरी ॿीहर उथंदासीं ॿीहर ज़िंदा थी इन्हनि 7 शयुनि ते ईमान ये 7 लाइनूं ईमान जूं यादि रखो इन खां सवाइ निजात न थींदी अच्छा ई अमलनि जूं 3 लाइनूं अमल जूं यादि कयो चङी तरह ते यादि कयो हिकु इबादत नमाज रोज़ो हज ज़कात खैरात ये सब इबादत है ये आहिनि सभु अलाह जूं इबादतूं आहिनि का माली इबादत आहे का बदनी इबादत आहे हज वरी माली ऐं बदनी ॿई गॾियल इबादत आहे ये इबादतूं इनखे चइबो आहे इबादत अमल जी हिकिड़ी लाइन आहे इबादत ॿी लाइन आहे मामलात मामलात जी माना छा आहे कंहिंखो कर्ज़ वरितो थी उनखे मोटाए ॾे जेकॾहिं टाइम ते मोटाए न सघियो आहे त हथ ॿधी उनखां माफ़ी वठ साईं मूंखां न थी सघिया हुनखे बि हुज़ूर सम्झायो ॾियण वारे खे सम्झाई मोटाए ॾे वठण हुन जे कर्ज़ हिनखे ॾिनो हो उनखे चई त जेकॾहिं हू मोहलत वठण अचई त मोहलत ॾींदे त अलाह सां बि तोखे मोहलत ॾेई माफ़ी ॾेई छॾी तंहिंजे करे ॿिन्हीअ खे सम्झाए त ॾियण वारो जेकॾहिं इन नियत सां ॿुधो हुज़ूर जन जी हदीस आहे मुंहिंजे सोणे फरमायो जे माण्हूअ खां कर्ज़ वरितो त हिनखे न ॾींदुसि छा कंदो मूंखे त फरमा फहुव सारिकुन इहो क़यामत जे ॾींहुं चोरनि सां गॾु उथंदो ऐं जंहिं शादी कई ऐं काबीन खाई वियो छा ई काबीन सम्झो था महर हकमार खाई वियो हुजूर जन फरमायो फहुव सानिन यो सानी मर्द आहे यो निकाह न ज़िना जण करे थो पियो बिना काबीन जे माईअ सां मुलाकात कई ये ज़िना त काबीन न खायो उहा माफ़ करे त बि माफ़ न थींदी बुजुर्गनि लिखियो मौलाना अशरफ अली थानवी माई चवे मुंहिंजो माफ़ थी त बि माफ़ न थींदी छो उहा मुड़ुस खे त चवंदी न वीचारी मजबूर आहे सम्झेसि हुनजो न खा चओ न इहो काबीन न खाईंदुसि पंहिंजो कर्ज़ वठंदो आहे काबीन न खाईंदुसि त काबीन न खायो ॿुधो त हिकु आहे मामलात माना ॾेती लेती हिकु इबादत नमाज रोज़ो हज ज़कात इहो बि अमल आहिनि ॿियो आहे ॾेती लेतीअ में सुहिणो हलणु इहो बि अमल आहे अताजिरु सादिकुल अमीन मा नबियीन व सिद्दीकीन हुज़ूर जन फरमायो जेको वापारी सचो आहे वापार में कूड़ घणो करे थींदो आहे पर हे कूड़ न ॻाल्हाईंदो चवंदो ॻाल्हि हेतिरी आहे बाबा वठे न वठे सचो वापारी क़यामत जे ॾींहुं सिद्दीक़नि ऐं नबियनि सां गॾु उथंदो इहो हिन जो अमल आहे माना मामलात खे दुरुस्त करणु इहो अमल आहे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे हिकिड़े हमरा 100 साल खां पोइ निंड में ॾिठो वॾे वलीअ ॾिठई त हाणे जन्नत ॾे वञे थो पियो जे 100 साल खां पोइ हाणे थो वञे जन्नत ॾे जे हा यार मूंखे रोके झलियऊं जे छो झलियऊं चई हिकिड़े खां वरिती हम सुई कमीस खे टाके ॾियण जे लाइ उहा मूंखे विसरी वई मां मोटाए उनखे न ॾिनी हाणे चऊं त उनखे मोटाए ॾे त तोखे जन्नत वठी वञूं तोखे अमल आहिनि पर सुई परायो हक़ आहे इहो उनखे मोटाए ॾे त पोइ तोखे वठी हलूं जन्नत हाणे उते हुजे सुई त मां मोटाए ॾियां मूंखे बीहारे छॾियऊं 100 साल खां पोइ छॾियो अथनि रब साईं चयो मां थो भरे ॾियां हिन जे तरफ़ां सुई छॾियोसि पर 100 साल ताईं जन्नत खां तरसाए छॾियऊं हिकिड़ी सुईअ जे करे असां त माण्हुनि जा माल गिड़कायूं बीठा आहियूं हवा आहे या न आहे त इहो सोचो माण्हुनि जो माल खाईंदे नमाज़ रोज़े जी अञा कमी बेशी थोरी हेठि मथे थींदई पर माण्हूअ जो माल माफ़ न थींदुई सुईअ जेतिरी बि माफ़ी ॾुखी मिलंदी तंहिंजे करे इहो मामिलो हिते माफ़ी वठ या उनखे मोटाए या हथ ॿधी उनखां माफ़ करा
गाल समझो थोड़ी तवज्जे सां त ये मामला दुरुस्त कयो अमल जी ॿी वाटी आहे टी आहे मुआशरत उथणी वेहणी ज़ाल मुड़स सां मुड़स ज़ाल सां असे रिश्तेदार सां सुहिणो हले उन जी बीमार पुरसी वो मरी वियो आहे उन जो उज़ुर खाही उन ॾे अचण वञण ईअं न जो अमीर हुजे त भॼंदो वञे असां जो ग़रीब हुजे त पुछण ई न अचे अबा इहो ग़लति आहे हाज़े अञा ग़रीब ॾे वञो उन जी हमदर्दी कयो इहे हिन मुआशरत हुज़ूर जन फरमा इहे बि आमाल आहिनि हुज़ूर फरमायो कंहिंसां खिली ॻाल्हाई न इहो बि तुंहिंजो नेकी ऐं सदक़तुन फवो सदक़तुन इहा बि ख़ैरात आहे तुंहिंजी माण्हुनि सां ईअं जंहिं महिल ॾिस त गुंडो मुंहुं कयूं वेठो आहे हरामी सम्झे से इहो हरामी कम जो न आहे इहो मुस्लमानी हिन सिखी कोन्हे मुस्लमानीअ जी माना आहे सभ सां सुहिणो आहे खिली ॻाल्हि आहे अवा कावड़ न हुजे अॼुकल्ह सभु कंहिंखे ब्लड प्रेशर चढ़ियल आहे इहा ख़बर अथव जंहिंजो ब्लड प्रेशर चेक कयो चवंदो साईं हाय थियुसि कोई चवे थो मां वठण न ॾींदुसि सभिनी जो ब्लड प्रेशर हाय पोइ ज़ाल खे तलाक ॾिनियूं पोइ चवंदो साईं वरी कावड़ में ॾिनी अबा बाक़ी ज़ाल खे तलाक ख़ुशी में ॾिबी आहे ॾिबी त कावड़ में आहे पर माण्हू तलाक ॾिनियूं वरी घर में विहारियूं वेठा आहिनि बसि ॿियनि खे ख़बर कोन्हे साईं साहुरो बि राज़ी आहे अब उनजे राज़ी थियण सां हलाल हराम थींदो छा हराम हलाल थींदो छा कोई राज़ी थी वञे हराम ते त बाबा हे बकरी बसि ठीकु आहे खायूं था पिया पर मरी पंहिंजे मौत वई आहे कोई हलाल थी वेंदी पाण में जो 5 ॼणा गॾिजी करे चवनि त खायूं था सिजी करे पोइ इहा हलाल थी वेंदी चइसि राज़ी हूं असां अबा हराम राज़ी थियण सां हलाल थोरे थींदो तंहिंजे करे इहा ॻाल्हि सम्झो इहे 3 मामलात आहिनि जंहिंमें मुआशरत में अख़लाक अची थो वञे सारो त इहे 3 ॻाल्हियूं इबादत दुरुस्त कयो मामलात ॾेती लेती साफ़ रखो कंहिंजो रुपयो न खायो ऐं उन खां पोइ मुआशरत उथण वेहण में सुहिणे मुंहं सां हर कंहिं सां मिलो कावड़ जो न बिगड़ो न कावड़ अचे त उनखे हुज़ूर जन सम्झायो कावड़ ईंदी ज़रूर पर कावड़ जॾहिं अचे तव्हांखे हुज़ूर जन फरमा बीठा आहियो त वेही रहो वेठा आहियो त थोरो लेटी पओ जेकॾहिं अञा बि न थी वञे त वज़ू कयो वज़ू असां बि न थी वञे त हलो निमाज़ पढ़ो मस्जिद में तरी वेंदे त मसइलो ठही वेंदो एतिरे ताईं मसइलो थधो थी वेंदो सोच सां पोइ कमु कंदे न त पोइ वेठो पछताईंदे त फरमायो इहो मुआशरत आहे माण्हुनि सां सुहिणो हलो माण्हुनि सां मुलाक़ात सुहिणी उन्हनि खे पाणी पीआरणु ऐं थधो पाणी वाणिया भेणा हुन में घोटकीअ में रखियूं वेठा आहिनि पाणी थधो पर मुस्लमान जे दुकान ते पाणी न मिलंदो छो इहो त तुंहिंजो कमु आहे उन्हनि जो कमु त एतिरो कोन्हे उन्हनि खे दुनिया में चका मिलनि था इन जे करे हू रखनि था तुंहिंजो त आख़िरत में वॾो सामान ठहे थो इन करे दोस्तो माण्हुनि खे रस्ते ते पाणी पीआरणु थधो पाणी पीआरणु कंहिंजी ख़िदमत करणु कंहिंजो चंपल टुटी पियो आहे मस्जिद में आयो आहे वीचारो चंपल कोन्हे चयो मां मथो खणी अचां चंपल मुंहिंजो चंपल पाए वञ सम्झेसि इहे भलायूं करणु इहो थोरी थोरी सवाबु आहे वॾो अजर आहे कॾहिं इन्हनि थोरनि ॻाल्हियुनि जे करे अलाह माफ़ी ॾेई जन्नत ॾेई छॾे इहो वरी वॾो मौज़ू आहे त हाणे 7 ॻाल्हियूं ईमान जूं यादि कंदव ऐं 3 ॻाल्हियूं अमलनि जूं यादि रखणियूं इन खां सवाइ निजात जो मामिलो न आहे इहे 3 ॻाल्हियूं अमलनि जूं 7 हो 7 ऐं 3 कुल ॻाल्हियूं तिलक अशरतुन कामिला ये 10 ॻाल्हियूं कामिल यादि कयो बस पोइ मुस्लमान हो तव्हां इंशाअल्लाह मरंदे ई फरिश्ता लही ईंदा ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरा फरिश्ता लही न के चौंदा पोयो जंहिंजो तू फिक्र थो करें घणो पोइते न सोच पोयन खे असां पाणे संभारे वठंदासीं अॻिते जेका मंज़िल तो जी ॾिठल न आहे उहा रब आसान करे छॾी थी मज़ो ई मज़ो थी हल हल जन्नत जी ख़ुशख़बरी वठ अॻिते चवंदसि असां तुंहिंजा दोस्त हुयासीं तूं दुनिया में त ॾिसे न पियो असांखे हाणे ॾिसे थो पियो
असां तो जा दुनिया में भी कम ठाहींदा रहंदासीं अंदरों अंदरों रब जे आर्डर सां। वाह ये उन्हनि माण्हुनि जा कम ठाहींदा जिन में ईमान ऐं अमल साले हुजे, इन सां निजात आहे। ऐं वॾे में वॾो अमल आहे जमियत उलमा इस्लाम जो झंडो खणणु। ॻाल्हि सम्झो था थोरी अलाए न, इहो वॾो अमल आहे, सभ खां वॾो अमल आहे, बातिल खे ललकारणु। इमाम हुसैन इन अमल ते शहीद थियो त यज़ीद छा बि थी वे बचड़ा तड़पी वेंदा पर मां न छॾींदुसि। पोइ हाणे मौलाना फज़ल रहमान बि इहो ऐलान कयो आहे, पोइ हाणे कहिड़ा कहिड़ा हुसैनी तयार आहिनि। नारे तकबीर, नारे तकबीर। कायद जमीयत हजरत मौलाना फजल रहमान, जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत हजरत मौलाना फजल रहमान। वाह हिम्मत कयो, इहो वॾो अमल आहे, वॾो अमल। हुजूर जन फरमाओ जिहाद जे रस्ते में जंग में ऐं कलिमतु हक़िन इंद सुल्तानिल जाइर, ज़ालिम बादशाह जे अॻियां हक़ जो कलमो उन जी दावा करे ॿाहिरि निकिरी अचण, इहो वॾो जिहाद आहे, वॾे में वॾो जिहाद, वॾे में वॾी जंग। ऐं हुजूर फरमायो फवाक नाकतिन, हदीसा सही हदीसा, जेको माण्हू जिहाद में एतिरो वक़्तु शरीक थियो, फवाक नाकतिन माना ॾाचीअ जो खीर ॾोहण वारो बुबे में हथ विझंदो आहे न, हीअं थण में हथ विझी हेठि छिकयईं वरी छॾियईं, वरी छिकयईं वरी छॾियईं, जेको हेठि छड़ो हीअं छिकयईं न इन खे चइबो आहे हिकिड़ो गूहो, इन खे चइबो आहे फवाक नाक। हिकिड़े गूहे जेतिरो टाइम जिहाद में शरीक थियो, हुजूर फरमायो इन ते जहन्नम जो दूहों बि हराम थी। ऐं हे दौर अहिड़ो अची वियो आहे जंहिंमें जिहाद खे पोइते था कनि, बाक़ी निमाज़ रोज़ो अॻिते। हुजूर फरमायो ज़रवत सना में हल जिहाद, फरमायो मुंहिंजे दीन जी कुंभट थवे जिहाद। जंहिंखे इहा न आहे त ॼण कुंभट वा बिना कुंभट जे उठा वीचारो इहे कंडो खयूं थो वञे, हा साईं ॿियो कुझु कोन अथसि, छड़ो कंडो पियो अथसि। त दुआ कयो अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे मुजाहिदनि जे सफ़ में क़यामत जे ॾींहुं उथारे, इन खां पोइ वधीक ॿियो कहिड़ो अमल करे। पोइ इन प्रोग्राम में शरीक थियो, पोइ जेतिरो थी सघे माण्हूअ खां माण्हू इन में थोरो अॻिते हले, के नुसरत में के कंहिंमें के कंहिंमें इन कम खे बि वठो। जीअं हो निमाज़ रोज़ो हज ज़कात इहो कमु आहे, ऐं जिहाद बि वॾी इबादत आहे, वॾे में वॾी इबादत जिहाद आहे। दुआ कयो अल्लाह सां मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए, अल्लाह सां असां तव्हां सभिनी जी इहा हाज़िरी क़बूल फरमा। अल्लाह हिननि सूमरनि वीचारनि जे घरनि में माल में बरकत था फरमा, जेके ही ख़िदमतूं कनि था दीन जी प्रोग्राम कराइनि।